अॼु असां तव्हांखे सिंधी ट्रेडिशन सकाफ़त जे मुताबिक़ चांवरनि जी मानी पचाइण जो तरीक़ो ॾेखारींदासीं, जेको उमेद आहे त सिंध जे कल्चर खे प्रमोट करण जे लाइ दुनिया में हिन पोस्टिंग खे फैलायो वेंदो, त जीअं माण्हुनि खे ख़बर पए त सिंध में चांवरनि जी मानी कीअं पचाइबी आहे। ऐं मूंखे उमेद आहे त माण्हुनि खे तमामु घणी पसंदि ईंदी। थैंक यू। अटो आहे जेको अटे में चांवरनि जे अटे में थोरो पाणी मिलाए उनखे थोरो नरम कयो वेंदो आहे। नरम करण सां त जीअं मानी चांवरनि तए ते जेका फैले, उन खां पोइ जेको आहे सो हिनखे अटे खे जेको आहे गोलाई जी सूरत में हथनि में असांजो औरतूं जेके आहिनि उहे गोलाई जी सूरत में वधाईंदियूं आहिनि। वधाइण खां पोइ जेको आहे सो हाणे जेका मानी तए ते जेका आहे विधी वई आहे उनखे आङुरनि सां जेको आहे सो वधाए पियो वञे। तव्हां ॾिसी रहिया आहियो। उनखां पोइ पाणी हिकिड़ी चांवरनि जे मानी पचाइण जे लाइ हिकिड़ी वटी स्टील जी स्पेशल हूंदी आहे, जेके घरनि में सिंध जे घरनि में इस्तेमालु कई वेंदी आहे, जंहिं सां उनखे फैलायो ऐं उनजी गोलाई जेका आहे सा पूरी मुकमल कई वेंदी आहे। जेकॾहिं पाणी खुटे त वरी हुनखे वेझे पहिरियों बर्तन मां खणी वरी उनखे जेको आहे हिन में औरतूं तमामु घणियूं असांजे माहिर आहिनि। अक्सर लाड़कानी, जेकमाबाद, शिकारपुर, खैरपुर, दादू, हैदराबाद, कराची ऐं जिथे जिथे सिंधी हूंदा, जेकॾहिं उन्हनि चांवरनि जी मानी खाधी हूंदी त उहे ज़रूरु उन जे लाइ वरी तलब कंदा, छाकाणि चांवरनि जी मानीअ सां असां वटि ॿोड़ तमामु सुठो ऐं दिलि सां दिलचस्पी रखायो वेंदो आहे। जॾहिं मानी मुनासिब तरीक़े सां हिकु पासो पची वञे त असांजे वटि हिकु औज़ार हूंदो आहे जेके सिंधी में टिफणी चवंदा आहिनि। उन टिफणीअ सां मानीअ खे हेठां आहिस्ते आहिस्ते छॾायो वेंदो आहे। छॾायो वेंदो, तव्हां ॾिसी रहिया आहियो त टिफणीअ सां मानीअ खे जेका आहे उहो बिल्कुलु उन तए खां धार कयो वियो ऐं ॿियो पासो जेको अणपकल हो उनखे उछलाए ते विधो वियो। मानी पचाइण जो पूरो टाइम हिकु मानीअ ते 3 मिंट लॻी सघनि था अंदाज़े जे मुताबिक़। बाहि जो मुनासिबु हुजणु, तए जो बहितरु तपियलु, ते चांवरनि जी मानी तमामु सुठी पची सघे थी। अक्सर जिन खे हीउ पचाइण जो तरीक़ो न ईंदो आहे औरतुनि खे, त उहे चिलो पचाइण जी कोशिशि कंदियूं आहिनि, जेको घणो पतलो अटो करे उनखे तए ते आङुरनि सां हारे। मानी पची रही आहे, तव्हां ॾिसो था पिया। प्योर चांवरनि जो अटो आहे, जेको अॻे त 10 रुपए में मिलंदो, हाणे उहो जेको आहे सो 40 रुपया किलो ते पहुतो आहे, जेको स्पेशल सुठो अटो आहे। चांवरनि जे अटे जी मानी बि ग़रीब माण्हुनि जे लाइ महांगी थींदी वञे। मां बज़ाते ख़ुदि हुकूमत पाकिस्तान साईं आसिफ अली ज़रदारी साहिबु, गिलानी साहिबु ऐं साईं सिंध जे सईद क़ाइम अली शाह खे गुज़ारिश कंदुसि वज़ीर आला खे, त महिरबानी करे ग़रीबनि जे पहुच जूं शयूं जेके आहिनि उहे सस्तियूं कयूं वञनि, त जीअं माण्हू पंहिंजे पेट त भरे सघनि। पंहिंजी ज़रूरत जूं आराम सां ख़रीद करे पंहिंजी ज़िंदगीअ जो सफ़र जेको आहे उहो त बहितरु बणाए सघनि। महिलातूं त ग़रीब कोन था हली सघनि, पर मानी त वेले ते खाईंदी आहे, उन्हनि जी ख़ुशनसीबी आहे। हाणे जॾहिं मानी मुनासिब वक़्त ताईं पची वई त पोइ उनखे वरी टिफणीअ सां आराम सां हाणे छॾाइण जी उनखे ज़रूरत न पवंदी। ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो त मानी बिल्कुलु हाणे पची पंहिंजे टाइम ते पहुची चुकी आहे। कड़क कड़क मानी ऐं गोश्त जी बोड़ सां, सब्जियुनि सां तमामु शानदार। हाणे इहा पची वई आहे मानी। मानी जे पचण खां पोइ जेको आहे सो चेक कयो थो वञे त मानी बाक़ाइदे पकी आहे या न। मानी के माण्हू नरम मानी खाईंदा आहिनि, के माण्हू कड़क मानी खाइणु पसंदि कंदा। हाणे मानी जेका आहे सा पची चुकी आहे ऐं पचण खां पोइ जेका आहे सा इहे असां वटि सिंधी पंहिंजो हथ जूं पिंडियूं ठहियलु हूंदियूं आहिनि, जंहिं ते रखी थी वञे।
थैंक यू वेरी मच। इहो चांवरनि जी अटे जी मानी पचाइण जो तरीक़ो जिन बि औरतुनि खे ख़बर न आहे त इहो ॾिसी आराम सां उहे घर में पचाए सघनि थियूं। थैंक यू वेरी मच।